अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं क़यामत वारो ॾींहुं अहिड़ो होलनाक हूंदो जो हर गुनाहगार जेकॾहिं वाकई रोई ज़मीन जी समूरी दौलत पंहिंजे कयल करतूतनि जे बदिले में फिदिये तौर ॾियणु चाहे त बि अज़ाब खां बची न सघंदो। ऐं अहिड़ा हक़ जा मुनकर जॾहिं अज़ाब ॾिसंदा त दिल में ॾाढो लॼी ऐं पशेमान थींदा ऐं पंहिंजी निदामत खे लिकाईंदा ऐं पछताईंदा ऐं संदन विच में पूरो अदल ऐं इंसाफ सां फ़ैसिलो कयो वेंदो ऐं मथिन को बि ज़ुल्म न कयो वेंदो। गौर सां ॿुधो त बेशक जेकी कुझु आसमाननि ऐं ज़मीन में आहे सो सभु अल्लाह जो ई आहे। ऐं वरी बि गौर सां ॿुधी छॾियो त यकीनन क़यामत क़ाइम थियण बाबति अल्लाह जो वाइदो बरहक़ आहे, लेकिन अक्सर माण्हू इन खे नथा ॼाणीनि। उहो ई जियारे ऐं मारे थो ऐं उहो ई आहे जंहिं ॾांहुं तव्हां सभई मोटाया वेंदो। ए इंसानो, बेशक तव्हां जे रब वटां तव्हां लाइ नसीहत अची चुकी आहे, यानी क़ुरान करीम। तंहिं करे उन खे सीने सां लॻायो, छाकाणि त उहो जेकी कुझु रोग दिलनि या सीननि में आहे तंहिं लाइ दवा ऐं शिफ़ा ऐं ईमान वारनि लाइ हिदायत ऐं रहमत जो बाइस आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सभिनी इंसाननि खे चओ त ही क़ुरान अल्लाह जे फज़ल ऐं संदसि रहमत सां नाज़िल थियो आहे, तंहिं करे इन नेमत ते ख़ुशी मल्हाइण घुर्जेनि। ऐं इहो भलारो क़ुरान उन्हनि सभिनी शयुनि यानी माल ऐं दौलत खां बहितर आहे जिन खे हू गॾु कंदड़ आहिनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, खेनि चओ त कॾहिं तव्हां उन ते गौर कयो आहे त जेको रिज़्क़ अल्लाह तव्हां लाइ नाज़िल कयो आहे उन मां तव्हां पाण कंहिंखे हलाल ऐं कंहिंखे हराम कयो आहे। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, खाइन पुछ त छा अल्लाह तव्हां खे अहिड़ी इजाज़त ॾिनी आहे या हुकुम कयो आहे या तव्हां अल्लाह ते बहतान मढ़े रहिया आहियो? ऐं अल्लाह ते बहतान मढ़ींदड़नि जो क़यामत जे बारे में कहिड़ो ज़न यानी वहम गुमान ख़्याल ऐं क़यास आराई आहे। याद रखो त क़यामत में जज़ा ऐं सज़ा बरहक़ आहे। यकीनन अल्लाह पंहिंजे बाननि ते निहायत फज़ल करण वारो आहे, लेकिन घणा माण्हू अल्लाह जो शुक्र बजा नथा आणी।